अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंकी आऊं आहियां प्रिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वफाकी हुकूमत तकरारी कैनाल ठाहिण जे होड ते क़ाइम। वज़ीर आज़म अॼु इजलास सॾाए वरितो। इजलास में नायब वज़ीर आज़म, पाणी, मनसूबाबंदी, इक़्तिसादी मामलनि वारे वज़ीरनि समेत अटॉर्नी जनरल शरीक थींदो। ग्रेटर थर कैनाल, चश्मा राइट बैंक कैनाल, थर कैनाल, हिरणी कैनाल, चोलिस्तान ऐं कच्छी कैनाल्स जे तमीर बाबति गौर वीचार कयो वेंदो। तकरारी कैनाल ख़िलाफ़ सिंध जे शदीद रद्द अमल ऐं तारीख़ी एहतजाज बैदि हुकूमत कैनाल ठाहिण जो फ़ैसिलो वापसि वरितो हो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुट्टी चयो आहे त बलूच नौजवाननि खे प्रोपेगेंडा करे रियासत खां परे कयो पियो वञे। असांजी बका पाकिस्तान सां गॾु आहे। पाकिस्तान ऐं बलूच लाज़िम मलज़ूम आहिनि। बंदूक जे ज़ोर ते पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जो रिश्तो तोड़ण न ॾींदासीं। बारखान में ख़िताब कंदे बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुट्टी चयो त बलूचिस्तान में दहशतगर्दनि लाइ का बि जॻह न आहे। मासूम शहरियुनि खे निशानो बणाईंदड़ इंसानियत जा दुश्मन आहिनि। अमुन दुश्मननि खे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। अमुन क़ाइमु थींदो त तरक़ी थींदी। दहशतगर्दनि जा सहूलियतकार बि कानून जी गिरफ़्त में ईंदा। गुल प्लाज़ा साने जी वधीक 12 फ़ौतियुनि जे लाशनि जी सुञाणप। मढ़ वासन हवाले CPLC मूजिब लाशनि जी सुञाणप एंटी मोर्टम डेटा ऐं गुल प्लाज़ा में प्रूफ ऑफ प्रेजेंस सां कई वई। नात नाज़िमाबाद मां ख़रीदारी लाइ आयल फैमिली साने जो शिकार थी उमर नबील, संदसि घरवारी डॉक्टर आयशा ऐं पुटु अली जे उज़वनि जी सुञाणप। ख़ज़र अली, हैदर अली, आमिर अली, अबू बकर, यासीन, सदाकत अली, यूसुफ ख़ान, नबतुल्ला ऐं अब्दुल्ला जे लाशनि जी सुञाणप थी वई। इतलात वारे वफ़ाकी वज़ीर पारां बानी PTI जे पिम्स इस्पताल में मुआइने जी तस्दीक। अता तारड़ चयो आहे त बानी PTI बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टरनि जी तजवीज़ ते खेसि पिम्स इस्पताल आंदो वियो, जिते माहिरनि संदसि अखियुनि जो मुआइनो कयो। 20 मिंटनि जे तिबई कार्रवाई बैदि खेसि वापसि अजाल जेल मुंतक़िल कयो वियो। इतलात वारे वज़ीर वधीक चयो आहे त तिबी मुआइने दौरान बानी PTI बिल्कुलु सेहतमंद हो। कानून मूजिबि समूरनि कैदियुनि खे डॉक्टरनि ताईं पहुच ॾिनी वञे थी। परनी वज़ीर इसहाक़ डार जो ईरानी हममनसब अब्बास इराक़ची सां टेलीफोनिक राब्तो। ख़िते जी तब्दील थींदड़ सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि पारां वेझे राब्ते में रहण ते इत्तफ़ाक़। परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त मसइलनि जो हल वाहिद ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां बावलपुर छावनी जो दौरो। ऑपरेशनल तयारियुनि, तरबियती ऐं इंतिज़ामी मामलनि ते ब्रीफिंग। आर्मी चीफ खैरपुर कामियावाली में जंगी मश्कुनि जो जाइज़ो वरितो। जदीद ड्रोन्स, इलेक्ट्रॉनिक वारफेयर, सर्विलेंस टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जो मुज़ाहिरो ॾिठो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज हर क़िस्म जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। मुस्तक़बिल में टेक्नोलॉजी जंग जो रुख़ तइ कंदी। भारत में निपाह वायरस पकिड़ण खां पोइ पाकिस्तान में हाई अलर्ट जारी। समूरनि हवाई अॾनि, बंदरगाहनि ऐं ज़मीनी सरहदुनि ते सख़्त स्क्रीनिंग जो हुकुम। मुसाफ़िरनि जी 100 सैकड़ो थर्मल स्क्रीनिंग ऐं तिबी मुआइनो लाज़मी करार। गुज़िरियल 21 ॾींहनि जी मुकमल सफ़री हिस्ट्री जी तस्दीक जी हिदायत। इख़्तियारनि जो चवणु आहे त क्लीयरेंस खां सवाइ कंहिंखे बि पाकिस्तान में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध जे सिहत खाते बि इस्पतालुनि खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। 9 में GHQ हमले केस में वीडियो लिंक ते पेशी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त बानी PTI खे अदालत में पेश कयो वञे या जेल में ट्रायल कयो वञे। वीडियो लिंक ते एॾे अहम केस जो फेयर ट्रायल मुमकिन न आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पंजाब हुकूमत खां जवाब तलब करे वरितो।